सनकादि जी, भगवान श्री नारद जी, दालवे जी, भगवान श्री चंद्र महाराज, बाबा साधुराम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। जय जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर। महादेव। आयुलाल सबई चौ झूले 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 झूलेलाल। झूले झूलेला। राधे राधे। कथारंभ होत है, आवो वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण, सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुक्ता वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय, ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमन हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु, इनके पदवंदन किए, वंशी विभूषित करा, पीतांबरा दरुण, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात, हरि ओम। राधे राधे। मेरे इस तन के खून में सदा तेरी भक्ति तेरा प्यार बहता, बंदगी भरे इस जिंदगी के हर लम्हे में मेरा इंतजार रहता रहे। यह मुख सदा हर बात पर तेरा जिक्र गुणगान करता रहे। नहीं ख्वाहिश दुनिया के धन दौलत की, बस इस दिल के कतरे कतरे पर तेरा हरि नाम चलता रहे। कर भरोसा कृपा मई राधे राधे नाम का, धोखा कभी न खाएगा सुख दुख के अवसर, मेरा कृष्ण सबसे पहले आएगा। राधे राधे। श्री कृष्ण गोविंद है, गोपाल दामोदर, दयाल दुख भंजन पूरन कृपाल। वाह वाह। ॿियो तव्हांखे अॼु हिकिड़ी ख़ुशि ख़बर बि असां ॿुधायूं त अॼु 6 जनवरी बाबा जन जे लाइ सुहिणो वृक्ष लॻाए करे उन्हनि जे नाले ते वृक्षारोपण करण वारा बि जन्मोत्सव ते उन्हनि वृक्ष लॻायो ऐं हज़ारे वृक्ष लॻाए करे देश जी महान उन्हनि सेवा कई आहे, ऑक्सीजन वधाई आहे, पर्यावरण में सुधार कयो आहे। छो जो 10 पुटनि जे बराबरि हिकिड़ी न्याणी चई वई आहे शास्त्र में। 10 पुटनि जे बराबरि हिकिड़ी न्याणी ऐं 10 न्याणियुनि जे बराबरि अगरि कोई हिकिड़ो वृक्ष थो लॻाए त उनखे एॾो लाभ मिलंदो आहे। त हिननि कई हज़ारे वृक्ष लॻाया आहिनि, हज़ारे 13,000 पार करे छॾिया अथनि। पर जबलपुर मां असांजा आदरणीय दीन दयाल महाराज पधारिया आहिनि। चूंकि चालीहे साहिब जो हिन महिल मौन थो हले त तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए न सघंदव। हा, हिन महिल उन्हनि जो वाणीअ ते विश्राम आहे।
पंहिंजी वाणीअ ते लगाम लगाई अथऊं। मौन रखणु ॾाढी वॾी कृपा आहे प्रभुअ जी। मौन रखण सां ज़बान जी शक्तियूं विकसित थींदियूं, वाग शक्ति ईंदी आहे, वाणी शक्ति ईंदी आहे। मौन रखणु ॾाढो सुठो आहे, हा न। भले तव्हां हीअं मौन नथा रखी सघूं असां मान लो सॼो ॾींहुं, त इन खां बि बढ़िया कला इहा अथव कि घटि खां घटि ॻाल्हायूं। जेतिरनि शब्दनि में कमु हले थो उन खां घटि खां घटि 10 शब्दनि में कमु हले त 1000 शब्द ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे। इन करे संत चवंदा आहिनि त भॻवान कन असांखे ॿ ॾिना आहिनि, ज़बान हिकिड़ी ॾिनी आहे। ॿुधो वधीक, ॻाल्हायो घटि, ऐं जॾहिं बि ॻाल्हायो त हरि नाम, भगवान जो कीर्तन, प्रभुअ जो नाम, प्रभुअ जो सिमरण, प्रभुअ जा चरित्र, प्रभुअ जी लीलाऊं ॻायो। अचो भाई, अॼु राधा नाम जी सुहिणी फरमाइश आई आहे त मिली करे श्री राधा जी जो असां भजन ॻाईंदा आहियूं। तव्हां मूं उमेद रखंदा आहियूं कि तव्हां बि गॾु चवाईंदा आहियो, त तव्हांजी कृपा। आयो त मर्ज़ीअ जा मालिक तव्हां, पर चवाईंदव त तव्हांजी रसना बि पौतुर थींदी ऐं संगत खे आनंद बि ईंदो ऐं असांखे बि ख़ुशी थींदी। राधा रानी कृपा की नजर कीजिए, राधा श्री राधा राधा रानी की नजर कीजिए, एक तेरा भरोसा सदा चाहिए। रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा सदा चाहिए। मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी, मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी, तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। ओ राधा रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। लालची याद से लालच करे, लालची आदमी जैसे लालच करे, लालची आदमी जैसे लालच करे, लालची आदमी जैसे लालच करे। हाँ कामी कपटी कपट से कभी न डरे, कामी कपटी कपट से कभी ना डरे। वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे, वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे। आ
हमको तेरी खुमारी सदा चाहिए। वैसे मन मेरा तुमसे यूं प्रीति करे, हमको तेरी खुमारी सदा चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। एक तेरा भरोसा हमें चाहिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। मैं ना चाहूं जहां की कोई भी खुशी, मैं ना चाहूं जहां की कोई भी खुशी। हाँ मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी। तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए, मैं न चाहूं जहां की कोई भी खुशी। तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं, श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं। कंहिंजी कंहिंजी नथा ॿुधनि श्याम सुंदर हथ मथे कयो। भजन जो भाव आहे कि श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं। कंहिंजी कंहिंजी ॿुधनि था, उहे त खटाक सां हथ मथे कंदा आहिनि जंहिं महिल असां चवंदा आहियूं। कंहिंजा कार्य सिद्ध थिया, कंहिंजा कम पूरा थिया, कंहिं ते कृपा थी आहे, हा त खटाक सां माण्हू हथ मथे कंदा आहिनि। हाणे त उल्टो सुवाल अथव, कंहिंजी कंहिंजी भॻवान नथा ॿुधनि, सम्झो था जबुए उहे हथ मथे कर, सम्झो था न गुड़गु, तुंहिंजो त सभु ॿुधनि था भॻवान न, ईअं न। हरे राम। भाई श्याम सुंदर नथा ॿुधनि, भजन जो भाव आहे। त हाणे ॻाल्हि थोरी सिर खां मथे थी वई आहे, पाणी वधी वियो आहे सिर खां। हाई कोर्ट में कमु नथो थिए त हाणे काॾे वञिणो पवंदो? सुप्रीम कोर्ट में बि कमु न हले त राष्ट्रपति ॾे वञिणो पवंदो। त राष्ट्रपति श्री राधा रानी चओ हरे राम। ॾाढा साल आजमायोसीं भैया सुप्रीम कोर्ट में, पर अञा हिन महिल सुनवाई न थी आहे। भाई संसार जी त सभु शयूं ॾिनियूं आहिनि भॻवान, जेतिरी ज़रूरत न आहे उन खां कई गुना वधीक भॻवान ॾिनो आहे, उन जो शुक्र आहे, उन लाइ ॿमत न आहिनि। संसार जी सभु शयूं धन दौलत जेतिरे जे लाइक़ु न आहियूं उन खां वधीक भॻवान मान सम्मान कृपा धन ऐं समृद्धि प्रेम स्नेह सभु ॾिनो आहे। लेकिन पंहिंजो प्रेम कॾहिं ॾींदव, पंहिंजो दर्शन कॾहिं ॾींदव? हा हा, उहा वॾी जेकी प्रेमा भक्ति गोपिन जहिड़ी उहा कॾहिं ॾींदव? इहा ई शिकायत आहे। श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं, श्याम सुंदर हमारी तो सुनते नहीं। तुम हो करुणामयी तुम हो कृपामयी, तुम हो करुणामयी तुम हो कृपामयी। हाँ तुम हो करुणामयी कृपामयी। तुम हो करुणामयी तुम हो कृपामयी। तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को, तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को। हाँ तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को, फिर न हमको कभी तुमसे कुछ चाहिए। तुम जो अपना लो ठकुरानी आनंद को, फिर न हमको कभी तुमसे कुछ चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, राधा रानी कृपा की नजर कीजिए। एक
एक तेरा भरोसा सदा चाहिए, एक तेरा भरोसा सदा चाहिए। मैं न चाहूं जहाँ की कोई भी खुशी, मैं न चाहूं जहाँ की कोई भी खुशी। मैं न चाहूं जहाँ की कोई भी, तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। मैं न चाहूं जहाँ की कोई भी खुशी, तेरे चरणों में थोड़ी जगह चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। राधा रानी कृपा की नजर कीजिए, एक तेरा भरोसा हमें चाहिए। बोलो राधा रानी सरकार की जय। श्री गजानंद भगवान की जय। विघ्नेश्वर महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री राम जय राम, 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 श्री राम जय राम। श्री रामचरित मानस बाल कांड और दोहा क्रमांक सही है, बिल्कुल सही है। 242 खे तो चइबो आहे न। कथा श्रवण करे रहा होता कि भगवान रघुनाथ लक्ष्मण जी की शोभा दई रहे, सुंदर सांवला ऐं गोरे शरीर वारा, सजे संसार जे अखड़िन के चुराइण वारा, यानी जेको ॾिसे तो उन जो दिल खसजी वञे। ठीक है। कौशलाधीश माता कौशल्या जा सुपुत्र श्री राम जी, उन जा कुमार राज समाज में इन तरह शोभा ॾेई रहे। चो हरि राम। राजत राज समाज महु कौशल राज किशोर, सुंदर श्यामल गौरतन विश्व विलोचन चोर, सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। बई मूर्तियों स्वभाव साई बिना के बनाव श्रृंगार जे मन के हरण करण वारियूं, करोड़े कामदेवन जी उपमा भी उन्हनि जे लाइ तुच्छ आहे। यानी करोड़े कामदेव मिली करे भी उहा सुंदरता नथा ॾेई सघनि। हिकिड़े कामदेव सॼे टिनी लोकनि खे मोहित करे रखियो आहे। चओ हरे राम। पर भगवान एतिरा सुहिणा, एॾा प्यारा, एॾा निर्मल, एॾा कोमल, एॾा आकर्षक, एॾा मिठड़ा था लॻनि कि चवनि था करोड़े कामदेव चऊं त उहे बि घटि पइजी वेंदा, तुच्छ पइजी वेंदा। उन्हनि जो सुंदर मुखड़ो शरद पूर्णिमा जे चंद्रमा जी भी निंदा करण वारो, उनखे नीचो ॾेखारण वारो आहे। कमल जे समान नेण मन खे ॾाढा प्यारा लॻण वारा आहिनि। सुंदर चितवन यानी भगवान जो निहारण, है न, भजन गाईंदा आहियूं न, प्यारी है तेरी चितवन हर बात प्यारी प्यारी, राधा के संग आ जाओ मैं जाऊं वारी वारी, श्याम मेरे श्याम सीताराम सीताराम, प्यारी
प्यारी है तेरी चितवन, हर बात प्यारी प्यारी। सीता के संग आ जाओ, मैं जाऊं वारी वारी। आनंद के सिंधु अपार, तुम ही सच्चिदानंद हो। सारा जहां झूठा लगे, तुम ही सच्चे लगते हो। बोलो मेरे कान्हा क्यों इतने अच्छे लगते हो। सुंदर चितवन यानी भगवान जो निहारण, संसार जे मन के हरण करण वारो। कामदेव जी भी मन के उन्हनि जी चितवन हरण थी करे छॾे। कामदेव जा भी वाइसर गोल था थी वञनि कि मां पाण खे सम्झंदो आहियां टिनी लोकनि खे मोहित सम्मोहित करे रखियो आहे। जेॾीमहिल मां श्री राम जी खे निहारियां थो, राम राम राम, मां ख़ुदि खे ई भुलिजी थो वञा। चओ हरे राम हरे कृष्ण। इहा हृदय खे ॾाढी प्यारी लॻण वारी आहे, पर उन जो वर्णन नथो कयो वञी सघिजे। सुंदर गिटा कननि में, चंचल घुमंदड़ कुंडल, ठोड़ी यानी खाॾी, ऐं अधर यानी चप ॾाढा सुंदर आहिनि, कोमल वाणी आहे। भगवान जी खिल चंद्रमा जो बि उन्हनि जे किरणनि जो तिरस्कार करण वारी आहे। समझो था, खिलन था भगवान त उनजी दंत पंक्तावली एतिरी सुंदर थी लगे। भगवान जी भौं टेड़ी, नक ॾाढी मनोहर, ऊंचो चौड़ो ललाट, ललाट ते तिलक झलकी रहियो आहे, बरकी रहियो आहे। कारा का वार ॾिसी करे भौरनि जी टोलियूं बि वीचारी लजाइजी थी वञनि त असांजो जेको कारो रंग आहे उन खां बि बढ़िया सुहिणो रंग त भगवान रघुनाथ जे वारनि जो आहे। भौरा कारा हूंदा आहिनि न, बढ़िया कलर हूंदो अथव ॾाढो भौरनि जो, ॾिठो अथव डार्क ब्लैक। कॾहिं ॾिसजो भौरो वेठो हुजे काथे त गुड़ गुड़ खाराए करे, हा न, विहारे करे ॾिसजोसि। पर भगवान रघुनाथ जा वार उन्हनि खां बि सुहिणा, प्यारा कारा। पीली चौकोनी टोपियूं सिर ते शोभित आहिनि भगवान जे, जिन जे विच विच में गुलनि जी कलियूं ठाही काढ़ियूं वयूं। शंख जे समान सुंदर गोल गले में मनोहर टे रेखाऊं आहिनि। ॼण ईअं थो लॻे टिनी लोकनि जी सुंदरता जी आख़िरी लिमिट, सीमा खे उहे ॿुधाए रहियो त भगवान एॾा सुंदर आहिनि, टिनी लोकनि में अहिड़ी सुंदरता काथे कोन्हे। भगवान जे हृदय ते राजकुमारनि जा सुंदर कंठा तुलसी माता जी मालाऊं शोभा ॾेई रहियूं। ॿुधायो, तुलसी जी जी माला भगवान भी पाती है न? हृदयों पर राज मुक्ताओं के सुंदर कंठे और तुलसी की मालाएं, माला भी न मालाएं सुशोभित हैं। चौ हरे राम। उनके कंधे बैलों के कंधे की तरह ऊंचे तथा पुष्ट है। छो जो तुलना इंसान केतिरो भी मजबूत हो जे, पर बैलन जा जेके पुष्ट हुंदा आहिनि, जेके कंधा हुंदा आहिनि, ओहो ॾिसंदा आहियो हिकु हिकु ॿ ॿ बैल सॼी गाॾी खणी वठंदा आहिनि, हूंदा आहिनि। भगवान ईअं ठाहे आ, मदमस्त चाल हूंदी आहे हाथीअ जी, न वधीक डुकंदी आहे न बिल्कुलु धीरे हलंदी आहे, पंहिंजे मौज में हलंदी आहे। त भगवान जे चाल खे मत गयंद चाल, हाथीअ जी चाल वांगुरु चयो वियो आहे। ऐं हिते छा था चवनि कि भगवान जा जेके कंधा आहिनि उहे बैल जा जीअं कंधा हूंदा आहिनि मजबूत, तीअं भगवान जा कंधा ॾाढा सुंदर मजबूत, ऐं कंधनि ते धनुष ऐं पीले रंग जो जणियो शोभा ॾेई रहियो आहे। चौ हरे राम। नव खां वठी करे चोटीअ तक सभु अंग सुंदर आहिनि, उन्हनि ते महान शोभा छायल आहे। असांजे हिंदू समाज में जणिया सभु पाईंदा आहिनि, लॻभॻि ख़र्चो बचाए करे ॾिसंदा आहिनि
वैसे चवंदा आहिनि 12-14 साल जे अंदरि जणिया पइजी वञनि, 12 साल तक। पर माण्हू वञी 30 साल जो थी वञे, जेसि ताईं शादी न थिए, बैंड बाजे जा ख़र्चा बचनि ब्राह्मण जा, हा, हिकु साथ शादीअ में 2-4 मंत्र हेॾे जणियुनि जा पढ़िजी वेंदा, 2 कम थी वेंदा। इन करे माण्हू जणिया ई न पाईंदा आहिनि, रोके वठंदा आहिनि, हा न। त जणिया लेकिन पाईंदा सभु लॻभॻि हिंदू समाज जेके असांजी आहे, सभु जणिया पाईंदा आहिनि, पर पाईंदा आहिनि, संभालींदा कोई न आहिनि। जेके वॾा माण्हू आहिनि, जंहिंजी शादी थी वई, जंहिं जणिया पाए करे 5-8 साल थी विया, 10 साल, सभिनि जा कंधा ॾिसो 100 मो कम से कम 95 माण्हुनि खे जणियो न मिलंदो। तव्हांखे आहे साईं, हा ॾेखारिनि था, दीनदयाल जन खे पातल आहे, त तव्हां जहिड़ा त मुश्किल सां 5% आहिनि न। हा, तव्हां वण बि एॾा लॻाया आहिनि, त ॿुधायो न। ॿिया माण्हू ॾिसो, तव्हां कंहिंखां पुछंदव, अच्छा हथ मथे कयो, घणनि खे जणियो पातल आहे, धागे वारो, हथ मथे कयो। हा, कयो न मामा, हथ मथे न। ॿ ॼणा वेठा अथव, हे त शुक्र माताऊं न पाईंदियूं, न त सभिनि खे जणिया पइजा वेंदा। हा, माताउनि जे लाइ बंधन कोन्हे, शुक्र आहे। पर हाणे हिकिड़ो समाचार आयो कि बिलासपुर में लेडीस बि जणा पाता आहिनि, कन्याउनि खे जणिया पाराया विया आहिनि, उहो बि काफ़ी ॼणनि खे, शायदि 100-150 300 खे, 3 चइनि खे न। असां त हुन में वधीक पढ़ियोसीं फेसबुक में, हलो जेको बि हुजे, पर संतनि खां पुछियोसीं त ईअं पतो पियो असांखे कि न्याणियूं जणिया न पाईंदियूं। इन खां पहिरियों तव्हां ॿुधो हो कॾहिं? न, कॾहिं न ॿुधो, असां बि न ॿुधोसीं, अविचार बि न आयो। लेकिन अगरि कई जणिया पाईंदा आहिनि त उहे संन्यास वठंदा आहिनि, भले घर में रही संन्यास वठनि। जणिया पातऊं यानी पोइ उन्हनि जी परंपरा बदिलजी वई। लेकिन जंहिंखे पाइणु खपे उहे त लाइ वेठा आहिनि। ऐं इन जणी ऐं चोटीअ जे लाइ पहिरियों प्राण ॾेई छॾींदा माण्हू। रोज़ पापी अत्याचारी जेको मुगलनि जो राजा हो, उहो औरंगजेब आदि जेके थिया हुआ, उहे 1.25 मण जणिया तोड़े करे पोइ रोटी खाईंदा। यानी केतिरनि हिंदुनि जो धर्म भ्रष्ट कंदा रोज़। ॿुधायो, ईअं ॿुधोसीं असां, ईअं तोड़े करे कई हज़ारे जणिया। सुबुह जो ब्रेकफास्ट उहो राजा पोइ कंदो हो पापी। त धन धन उहे संत महात्मा, गुरु गोविंद सिंह महाराज जन, गुरु तेग बहादुर साहिब, धन धन असांजा बाबा श्रीचंद साहिब जन, जिन योग बल सां धर्म जी रक्षा कई। भगवान ॾिसंदा आहिनि मुंहिंजे अचण में देर आहे त संत मोकिलींदा आहिनि। त उन्हनि प्राण ॾेई करे धर्म जी रक्षा कई। ऐं हाणे पाण ई लाहे था छॾियूं, असां चोटी पाण ई कटे था छॾियूं, फैशनेबल न आहे, सूट नथी थिए पई। सुठो न, एॾी बढ़िया डिजाइन आहे वारनि जी, बढ़िया एॾी बढ़िया 100-100 रुपए जी कटिंग कराए, चोटी लटके, बेइज़ती कंदा माण्हू, हंसी मज़ाक उॾाईंदा। इहो अगरि सरदार सोचंदा त पगड़ी न ॿधंदा, केश न रखंदा, मज़ाक आहे जीवन भर वार रखणु। महाराज साधुनि खां पुछो कीअं रखंदा आहिनि जीवन भर वार? थोड़ा सा वार खुजली जुआ संभाले नथा सघनि माण्हू, जीवन भर वार रखणु, वरी दाढ़ी बि रखणु, 5 ककार रखणु, केॾी कठिन ॻाल्हि आहे। मुस्लमाननि जो केॾो कठिन आहे, असांखे त कुझु बि न आहे, एतिरो सो धागो अंदरि पातल हुजे, एतिरी सी चोटी। लेकिन ओहो, इन्हनि जे लाइ हैरानी थींदी आहे कि पहिरियों प्राण ॾेई छॾियऊं, ऐं हाणे पाण ई केवल आधुनिकता में, फैशन में जणिया फिटी करे छॾिया माण्हू, चोटी कटाए छॾी। हरे राम। हा, कोई साधु परंपरा थींदी आहे, उन में चोटी कटी वेंदी आहे। असांजे उदासीन परंपरा में बि आहे, कहो रे बाले किन मुंडिया किन मुंडाया, किसका भेजा नगरी आया, चेतो नगरी तारो गांव, अलिक पुरुख का सिमरो नाम, गुरबनासी खेल रचाया, अगम निगम का पंथ बताया, ज्ञान की गोदड़ी खिमा की टोपी, जत का आड़ बंद सील लंगोटी। त उहे सभु अलॻि आहे, उन जो आध्यात्मिक ज्ञान थींदो आहे। उदासी परंपरा में
जॾहिं कोई गुरू गद्दीअ ते वेहंदो आहे त उनखे पंहिंजी चोटी ॾियणी पवंदी आहे। अलॻि अलॻि तरह जा परंपरा थींदा आहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। कई साधू हूंदा आहिनि बिल्कुलु ॾिसंदो वार न रखंदा आहिनि, कई जटाऊं रखंदा आहिनि, कोई थींदा आहिनि जटाजूट साधुनि में, ॿिया थींदा आहिनि कटाकूट। छा थींदा आहिनि? यानी बिना वार बि न त दाढ़ी बि न, कटाकूट। हुनजी रामभद्राचार्य, जटाजूट थी राजेंद्राचार्य, या त पूरा लाराए छॾींदा या त पूरा रखाईंदा। लेकिन अॼुकल्ह जा माण्हू थी विया आहिनि न जटाजूट न कटाकूट। चओ हरे राम। जटाजूट और सफ़ा बिल्कुलु पूरा लथियल सफ़ा कूट, ऐं हाणे थी विया आहिनि कटाकूट। अधु दाढ़ी हेॾे, अधु वार हेॾे, अधु ईअं डिजाइन। कोई हिते खाॾीअ ते रखंदा आहिनि, कोई हिते रखंदा आहिनि। हा, कोई जे हितां रोड ठहियलु हूंदो आहे बढ़िया हितां पूरो, हा, वार बि हितां गायब त हिते हिते हिननि जी मुर्गीअ वांगुरु रखंदा आहिनि। कोई नई नई डिजाइनियूं निकितियूं, पतो ई न पवंदो आहे। अहिड़ा अद्भुत वार। रुमाल पाइनि त ईअं लॻे भई अलाए छा पी गुज़ारियो अथसि, कीअं आयो आहे माण्हू। बिल्कुलु पूरी तो पूरी साफ़, विच में हिकु लाइन। हिते न आहिनि इहो, वधीक वॾे शहरनि में आहे। जेके रॉक लाइन वारा आहिनि, हा, डिस्को वारा माण्हू आहिनि, जेके वधीक हाई फाई, जेके मॉडर्न माण्हू आहिनि, उन जा ॾिसंदा आहिनि त हैरान थी वेंदा आहिनि। हिते हिकिड़ी लाइन पई आहे, हिते बि हिकु लाइन थी वञे पई। उहे सत्संग खां जेके दूर आहिनि उन्हनि जी ॻाल्हियूं। हरे राम हरे कृष्ण त ॻाल्हि निकिती भॻवान रघुनाथ बि जणियो पातो आहे। रघुनाथ भॻवान बि तुलसीअ जी मालाऊं धारण कयूं। हिते ॻाल्हि में थोरो विस्तार आहे, ठीकु आहे। भॻवान खे कहिड़ी ज़रूरत आहे जणिया पाइण जी? भॻवान खे मन लॻाइणो आहे पाण में। गायत्री मंत्र जणिया छाजे करे आहिनि? कि असांजो मन भॻवान में लॻे, असां पंहिंजी मर्यादा में धर्म में क़ाइमु हुजूं। इहे 6 धागा न आहिनि, इहे सम्झो मंत्र आहिनि। इहे हिकिड़ो संकेत आहे, इंडिकेशन आहे। जणियो पातो अथई, यादि करे जीवन भॻवान खे ॾियणो अथई। इहे थींदा आहिनि। माण्हू सोचींदा आहिनि बसि धागो पातोसीं थी आहे जणियो। अरे जणियो पातो आहे, मां सुबुह जी गायत्री न पढ़ी आहे। जणियो पातो आहे, मां शाम जो संध्या वंदन न कयो आहे। राम राम राम। जणियो पातो आहे, अॼु त मां हनुमान चालीसा बि न पढ़ी आहे। जणियो पातो आहे, अरे मां गुरू मंत्र जाप ई न कयो आहे। हरे कृष्ण। प्रभु कृपा कंदातार, सब ते दया कयो। श्री कृष्ण गोविंद। भगवान जे हृदय ते गजमुक्ताउनि जा सुंदर कंठा तुलसीअ जी मालाऊं शोभा ॾेई रहियूं। उन्हनि जा कंधा बैल जे कंधे वांगुरु ऊंचा ऐं मज़बूत, ऐं एड़ बीहण जी जेकी शान हूंदी आहे उहा शेर जहिड़ी आहे। भगवान जी बाहूं विशाल ऐं बल जी भंडार आहिनि। कुंजर मन कंठा कलित उरन तुलसी का माल। वृषभ कंध के हरे ठवन बल निधि बाहु विशाल सियावर। रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। जय। हरे राम। कमर में तरकस पीतांबर बधल, सजे हथ में बाण, खबे में धनुष, सुंदर कंधे ते ऐं पीलो जणियो शोभा ॾेई रहियो आहे। नव खां वठी चोटीअ तक सभु अंग सुंदर आहिनि। उन्हनि जी महान शोभा छायल आहे। उन्हनि खे ॾिसी करे सभु माण्हू सुखी थी विया। नेण यानी अखियूं हिकु टक निमेश शून्य। निमेश यानी पलक झपके नथी पई। ऐं तारा पुतलियूं बि नथी हलनि पियूं। ईअं अखियूं गड़ी वियूं न भॻवान जो स्वरूप ॾिसी करे। चओ हरे राम। सम्झो था? ईअं अखियूं गड़जी वियूं। जनक महाराज ॿिन्ही भाउरनि खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थिया। उन्हनि वञी करे मुनीअ जे चरणनि खे पकड़े वरितो। हर्षे जनक देख दो भाई, मुनि पद कमल गहे तब जाई। चरण पकड़े वरिता मुनीअ जा। ईअं चई करे वेनती करे पंहिंजी कथा ॿुधाई। ऐं मुनीअ खे सॼी रंग भूमि यज्ञशाला जेको ते महोत्सव हले पियो धनुष यज्ञ जो, उहा पूरी एरिया जेकी हुई उहो दर्शन करायो। मुनीअ सां गॾु 2 श्रेष्ठ राजकुमार
जाॾे जाॾे वञनि था उते उते सभु अचरज में भरिजी करे उन्हनि खे ॾिसण था लॻनि। सोचो कि परमात्मा पाण आया आहिनि मनुष्य जे भेष में, ऐं उन्हनि ॾाढो लिकायो आहे पाण खे पंहिंजी सुंदरता, तेज, बल, शौर्य, वीर सभु, लेकिन पोइ बि भॻवान एतिरा आकर्षक, एॾा प्यारा, एॾा मनमोहक था लॻनि कि जेको ॾिसे थो उहो ॾिसंदो रहिजी थो वञे। आपको देख कर देखता रह गया और कहने को फिर क्या बाकी रहा। चओ हरे राम। सभिनी राम जी खे पंहिंजी पंहिंजी तरफ़ मुख कयल ॾिठो, परंतु इन जो कुछ भी विशेष रहस्य राज कोई समझी न सघियो। समझो था, मुनीअ राजा खे चयो त रंग भूमि जी रचना ॾाढी सुंदर आहे, निज निज रुख राम सभु देखा। सभिनि खे ईअं ई नज़र आयो, राम जी मूंखे ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे। अरे ईअं कीअं थींदो? हाणे खॿे तरफ़ जेके आहिनि उनखे राम जी था ॾिसनि, सॼे वारे खे कीअं ॾिसंदा? साम्हूं वारे खे ॾिसनि था त पोयों वारनि खे, ऐं कोई न सम्झी सघियो, सभिनि खे ईअं ई लॻण लॻो त मूंखे ई था ॾिसनि। यानी जेतिरा उते प्राणी हुया, प्राणी मनुष्य केवल न, जेतिरा बि उते मनुष्य प्राणी हुया, भॻवान सभिनि खे पाण निहारे करे उन्हनि खे दर्शन ॾिनो। सभिनि दर्शन कयो ऐं सभिनि एकटक कयो। हिक हिक खे भॻवान पाण एतिरो स्वरूप अलॻि अलॻि धारण करे भॻवान पाण बि उन्हनि खे निहारियो कृपा भरे नज़रुनि सां, ऐं उन्हनि खे दर्शन बि ॾिनो बढ़िया आराम सां। वेनती करे यज्ञशाला ॾिठऊं, घुमिया, सभिनि खे भॻवान दर्शन ॾिनो ऐं सभिनि जे तरफ़ मुख कयल, पर इहो राज कोई सम्झी न सघियो। मुनीअ राजा खे चयो त रंग भूमिअ जी रचना ॾाढी सुंदर आहे। विश्वामित्र जहिड़ा निःस्पृह विरक्त ऐं ज्ञानी मुनि रचना जी प्रशंसा ॿुधी करे राजा प्रसन्न थिया ऐं उन्हनि खे ॾाढो सुख मिलियो। छो जो ऋषि मुनि संत महात्मा संसारिक शइ जी तारीफ़ न कंदा आहिनि। केॾो बि बढ़िया बंगलो ठहियल हुजे न, सन्यासीअ जे लाइ त उहो त छा आहे, उनजे लाइ त केवल धरती, उनजो बिछोनो, आसमान जेको आहे चादर आहे, उहो त पंहिंजो शरीर ई छॾे चुको आहे, पंहिंजे शरीर जा पिंड भरे चुको आहे त तव्हांजे महल जी खाक तारीफ़ कंदो। लेकिन पोइ बि विश्वामित्र महाराज जनक महाराज जे यज्ञ मंडप जी तारीफ़ कई। छो जो हे उहो ई मंडप आहे जंहिंमें परमात्मा जगत जननी सीता माता जो जगतपति भगवान राम वर्ण करण वारा आहिनि। ये उहा ई जॻह आहे जिते सॼी अनंत लोकनि जी माता राजकुमारीअ जे भेष में आहे। अनंत लोकनि जा जेके पिता राम जी हिते आया आहिनि, आहे त उन्हनि जा बि पिता ठही वेठा आहिनि लीला में। इन करे उन जॻह खे बि धन्य आहे जिते भॻवान जी लीला थी हले। चओ हरे राम। तव्हांखे कथा, हिकिड़ो राजा वठी वियो हिकिड़े सन्यासीअ खे, अचो अचो साईं, न माफ़ कजो, सेठ वठी वियो, वॾो सेठ। सन्यासीअ खे वञी करे पंहिंजो ड्राइंग हॉल ॾेखारे, बाबा ॾिसो हे मार्बल हितां आयो आहे, बाबा हे डाइनिंग हॉल ॾिसो, हे ॾिसो हे शयन कक्ष, हे बेडरूम, हे रसोई घर, हिन जो मार्बल जर्मन मां आयो आहे, हिन जो अमेरिका मां घुरायो आहे, हिन जो ऑस्ट्रेलिया मां सामान घुरायो आहे। हे जेकी फोटो ॾिसो था दीवार ते छपियल आहिनि, इहो मटेरियल फलाणे देश मां आयो आहे। कीअं ठहियो आहे? उहो संत कुझु चवनि ई कोन, सन्यासी आहे। अॻिते ॾेखारियऊं, बाबा हे कीअं? हा, सेठ चए पियो भई संत मुंहिंजी तारीफ़ छो थो करे, जेके बि आया आहिनि हिते त बढ़िया अची करे पुल ॿधंदा आहिनि तारीफ़ जा, ऐं सन्यासी कुझु चए ई कोन थो बार बार। हाणे कीअं पियो चए सेठ जी, साईं को ग़लती त न रहिजी वई आहे? हा, हे महल ॾिसो, कोई चूक त न रहिजी वई आहे? हे हाल ॾिसो, कोई कमी त न आहे? हा, हे छत ॾिसो, कोई कमी त न आहे? हे झूलो ॾिसो, कोई कमी त न आहे? चवंदे चवंदे जॾहिं एॾा बार चई, तारीफ़ ॿुधण जो लालची संत चई, अरे हिकिड़ी वॾी कमी रहिजी आहे। हैरान थियो, वॾा वॾा इंजीनियर आया, कमी न कढी आहे। बाबा जी चए थो कमी, साईं कहिड़ी कमी रहिजी वई? चई वॾी भारी कमी, वॾी। हाणे कीअं कंदे? चई साईं ॿुधायो त साईं कहिड़ी कमी? चई हेॾो बढ़िया बंगलो ठारायो अथई, दरवाजो छो लॻायो अथई उन में?
मतलब कि दरवाजो न लगाइणो है। जी साईं घर ठहरायो तो दरवाजे बिना कीअं ठहंदो घर, दरवाजो तो लगाइणो पवंदो न। चई इहा ई त मूर्ख ग़लती कई थी। चई ग़लती कहिड़ी आहे? चई इन दरवाजो में ई त यमदूत तोखे खणी वेंदे, इन में ई त कढंदे ॿाहिरि 4 ॼणा मिली करे। न ठाहिया त अंदरि ई पियो हुजे हा। दरवाजो ठाहे छॾियो, हाणे त निकिरणो ई पवंदे ॿाहिरि। महात्मा थींदा आहिनि, परवाह न कंदा आहिनि। भई तूं कूड़ में फाथल आहे, असांखे बि कूड़ में तो फसाए, वरी चाहे तो कूड़ जी तारीफ़ कयूं। अरे चओ राम जी जा नयन कीअं था लॻनि, राम जी जी चरणनि जी चाल कीअं थी लॻे, सीता मैया कीअं थी लॻे, उनजी लीलाऊं कीअं थी लॻनि, उनजी कथाउनि जे बारे चओ त असां तोखे ॿुधायूं। चईंदे फलाणी शइ हितों आंदी आहे, हितों आंदी आहे। राजस्थानी संत दरवाजा काहे को लगाया, निकालेंगे इसी से लेकर जाएंगे 4 लोग। चुप थियो सेठ जी। वरी कंहिं संत खां वरी तारीफ़ करे न पुछई पंहिंजे मकान जी। हरे राम श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। भली रचना मुनि नृप सन कहे ओ, भली रचना मुनि नृप सन कहे ओ, राजा मुदित महा सुख लहे ओ। राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, जय 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 राम, जय राम, जय 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 राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। सभिनी मंचन में एक मंच ॾाढो सुंदर उज्जवल विशाल हुयो। खुद राजा मुनीअ सहित ॿिन्ही भाउरनि खे उन ते विहारियो। जेको मंच वेहण वारी जगह स्टेज सभिनि खां सुठी हुई। सब मंचन ते मंच एक सुंदर बिसद विशाल, मुनि समेत 2 बंधु तह बैठा रे महिपाल सियावर रामचंद्र की जय जय। मापति महादेव की जय जय, जय। पवन सुत हनुमान की जय जय, जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हलो भाई हाणे भगवान रघुनाथ लक्ष्मण जी गुरु जी के उन मंच ते आराम सां वेहण जो। हाँ हिकु ॾींहुं आराम कनि उहे बढ़िया प्रेम सां, थकी पिया हूंदा। हाणे सुभाणे इहा कथा ॿुधिजो। घणनि ते पहुती भाई? 244 दोहा नंबर 244 244। ओम जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दीन दयाल दयाल, दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री राम जय 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 राम, श्री राम जय 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 राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय रघुनंदन घनश्याम, जय रघुनंदन जय घनश्याम, मुरली मनोहर राधे श्याम, मुरली मनोहर राधे श्याम, प्यारे पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, आहा पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, भजो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो
श्री राम जय जय राम। 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 भजो श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। हाँ प्यारे श्री राम जय जय राम। बोलो राम जय राम। आहा श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। बोलो श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। ओ जय श्यामा 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 जय जय नंदलाला। 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 हे जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि। हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि। ये जमी जब न थी ये जहां जब न था। ये जमी जब न थी ये जहां जब न था। चांद सूर्य आसमां जब न था। चांद सूरज न थे आसमां जब न था। ये जमी जब न थी ये जहां जब न था। ये जमी जब न थी जहां जब न था। चांद सूरज न थे आसमां जब न था। चांद सूरज न थे आसमां जब न था। ओ जब न था कुछ यहाँ जब न था कुछ यहाँ था मगर तू हरि हे हरि हे हरि हरि हे 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 हरि गाओ हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि। ओ मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। हे राधा रानी के चरण महारानी के चरण। राधा रानी के चरण महारानी के चरण। हो राधा रानी के चरण महारानी के चरण। राधा रानी के चरण महारानी के चरण। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। ओ मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। मन मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 राधे। राम 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 सीता राम सीता राम 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 सीता राम सीता राम। हे
राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। प्यारे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। आहा सीता सीताराम बोलो सीता सीताराम। सीता सीताराम बोलो सीता सीताराम। जय जय राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। आहा सीता सीताराम बोलो सीता सीताराम। सीता सीताराम बोलो सीता सीताराम। जय जय राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। हाँ बोलो राधे राधे श्याम जय राधे राधे श्याम जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम जय राधे राधे श्याम राधे राधे श्याम राधे 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 सभई चो भाई मिली करे प्रेम सा राधे 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 श्री राधे 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 जय राधे 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 बोलो राधे 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 जय जय राधे वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की। श्री गजानंद भगवान की। अन्नपूर्णा माता की। आज के आनंद की। आयुलाल सबई चो। कथा विश्राम होत है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। प्रसाद स्वीकार कयो साथ संगत जी। सुभाणे कहिड़ो ॾींहुं आहे भाई? महिरबानी करे सभिनि खे संदेश मोकिलिजो। जेके मोबाइल न हलाईंदा आहिनि उहे मुंहं ज़बानी सभिनि खे निमंत्रण ॾिजो
साड़ी अठे कोॾहें तक अची करे भगवान जी भक्ति करे पंहिंजो जीवन सफल बणाइनि। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की। श्री वृंदावन जय श्री कृष्ण।